नाज़रीन, सजावल शहर में कब्ज़नि के ख़िलाफ़ जेके वकील बिरादरी है उन्हनि जेका सजावल कोर्ट में पिटीशन दाख़िल कराई है वो जेके कब्ज़ा माफ़िया आहिनि उहे अञा ताईं क़ाइमु आहिनि। उन ख़िलाफ़ जेका सजावल जे वकील बिरादर कोर्ट में पिटीशन दाख़िल कराई है। अचो त इन हवाले सां वकीलनि खां पुछूं त उन्हनि जो छा चवणु आहे। गैर कानूनी कब्ज़नि खिलाफ़ की दरख्वास्त दाख़िल की है। 14 तारीख़ ते नोटिस निकिता ऑफिसर तबको जेको बि सभु उहो उन में आयो, जंहिंमें SP DSP SHO इंक्रोचमेंट SHO पुलिस टाउन कमेटी सभु आया। उन्हनि खे कोर्ट नोटिस कढिया, सभु अची पेश थिया। उन्हनि खे कोर्ट हुकुम फरमायो त जेके बि गैर कानूनी कब्ज़े में आहिनि उन्हनि सभिनी जा कब्ज़ा हटाए उन्हनि मच्छी वारनि खे मच्छी मार्केट में रवानो कयो। गाॾी नारा, टैक्सी नारा, रिक्शा नारा जेके उन्हनि खे बस स्टॉप जेको मेन आहे उन ते रवानो कयो, मुंतक़िल कयो। ऐं इहो हीअ कोर्ट सां टाइम वठी विया आहिनि। 14 तारीख़ ते उहो सभु इहे शयूं करे कोर्ट में रिपोर्ट जमा कराईंदा। कोर्ट जेको उन्हनि खे ऑर्डर कयो आहे त विदिन वीक माना हफ़्ते जे अंदरि उहो ख़ाली कराए, साफ़ कराए, जेके मच्छी मार्केट वारा आहिनि मच्छी वारा उनखे उतां शिफ्ट कयो वञे ऐं असांखे रिपोर्ट जमा करायो त 14 ते कराइनि। ऐं ॿियो स्टॉप बस स्टैंड मेन आहे हिकिड़ो, हे जेके बि हिते वेनुनि जा सभु कब्ज़ा जेके आहिनि से सभु इलीगल आहिनि ऐं गैर कानूनी कब्ज़ा आहिनि। जेके बि इंक्रोचर आहिनि उन्हनि जे ख़िलाफ़ हीअ जेको आहे पिटीशन फाइल कई वई आहे। ऐं असांजो मौक़ुफ़ इहो हो, कोर्ट सगोरी खे असां जेको आहे मौक़ुफ़ इहो ॾिनो पंहिंजो त मच्छी मार्केट अवेलेबल आहे, बस स्टैंड अवेलेबल आहे, छो तव्हां उन्हनि खे जेको आहे उॾां शिफ्ट नथा करियो। नाज़रीन, तव्हां वकीलनि जूं ॻाल्हियूं ॿुधियूं। हिननि जो चवणु आहे त सजावल में जेको बस स्टॉप खे जेका ज़मीन ॾिनल आहे उहा 4 एकड़ ज़मीन आहे। उनजे बि जेके कागज़ आहिनि उहे कोर्ट में हिननि पेश कया आहिनि ऐं उहो उते जेको कब्ज़ो आहे उहो बि जल्द खां जल्द ख़तमु करायो वेंदो ऐं सजावल खे ख़ूबसूरत शहर बनायो वेंदो। कैमरामैन हैदर शाह सां गॾु अली नवाज़ बुरगड़ी, टाइम न्यूज़, सजावल।